अस्सलाम वालेकुम नाज़रीन, डी अलर्ट में सत्तार सरोयामा जी ख़िदमत में हाज़िर है। इंटरव्यू सीरीज़ में कुछ अहम बुनियादी अदबी नुक़्ता खणी मां हाज़िर थियो आहियां। अॼु असां सिंध जे जदीद अदब ते थोरो ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं उन जे बुनियादी खाके खे सम्झण जी कोशिशि कंदासीं। जॾहिं असां जदीद अदब जी ॻाल्हि था कयूं त यानी असां ॻाल्हि कयूं था अंग्रेज़नि जे दौर जी। अंग्रेज़ तव्हांखे ख़बर आहे त 1843 ईस्वी में आया ऐं 1843 खां 1853 वारो जेको दौर हो उहो अंग्रेज़नि खे सिंध जी सूरत हाल खे सम्झण में ऐं सिंध जी सूरत ख़तीअ खे ठाहिण में लॻो। यानी सिंध जी जेका जदीद सूरत ख़ती आहे जेको अॼु असां अलिफ़ बे पढ़ी रहिया आहियूं, इहा बि अंग्रेज़नि जे दौर जी दरियाफ़्त आहे। अंग्रेज़नि जे दौर में 1853 ईस्वीअ में सिंध जी मौजूदा जेका सूरत ख़ती आहे उहा ठही, उन ते इतफ़ाक़ राय कयो वियो। अंग्रेज़ हुक्मराननि बाक़ाइदा हिकिड़ी कमेटी ठाही हुई, 8 रुकनी कमेटी ठाही हुई, जंहिंमें 4 हिंदू स्कॉलर हुआ, अदीब हुआ, असांजा ॿोलीअ जा माहिर हुआ, ऐं 4 मुस्लमान ॿोलीअ जा माहिर हुआ, ऐं बाक़ी हुआ 2 अंग्रेज़, जिन में एलिस उन जो सरबराह हो ऐं ॿिया एलिस उन कमेटी जो सरबराह हो। अहिड़े तरीक़े सां उन कमेटीअ 52 अखरनि ते मबनी जेका अॼु जी सूरत ख़ती आहे उहा ठाही। इब्तिदा में इहा सूरत ख़ती देवनागरी लिपि में हुजे या अरबी लिपीअ में हुजे, इन ते इख़्तिलाफ़ राय हलियो ऐं पोइ नेठि इन ॻाल्हि ते इतफ़ाक़ कयो वियो त सिंधी अरबी लिपि हुजणु घुरिजे। अहिड़े तरीक़े सां जेका मौजूदा सूरत ख़ती आहे उहा असांजी अरबी रस्मुल ख़त में आहे। अच्छा, हाणे जॾहिं सूरत ख़ती जो क़याम अमल में अचे थो त उन खां पोइ जदीद अदब जे तख़लीक़ जो अमल शुरू थिए थो। तालीम खाते जो वजूद अमल में आंदो वञे थो ऐं पोइ सूरत ख़ती ठहण खां पोइ यकायक किताबनि जी छपाई जो सिलसिलो शुरू थिए थो। तदरीसी मक़सदनि जे लाइ किताब छपजणु शुरू थियनि था, अदबी मक़सदनि लाइ, ॿाराणे अदब जे लाइ, अहिड़े तरीक़े सां मैथमेटिक्स जे लाइ, ड्राइंग जे लाइ, ईअं असांजा जेके उन वक़्त जा जेके स्कॉलर्स हुआ, अदीब हुआ, लिसानियात जा ॿाहिरि हुआ, उन्हनि वेही ज़बरदस्त नमूने सां इनकलाबी कमु कयो ऐं ईअं किताब छपजणु शुरू थी विया। अहिड़े तरीक़े सां सिंधी अदब जी जेका मुख़्तसिर तारीख़ आहे डॉक्टर अब्दुल जब्बार जूनेजा जी, उन में उन अंग्रेज़नि जे दौर में जेके तक़रीबन 150 किताब कुझु सालनि में छपिया, उन जी हिकिड़ी फ़हरिस्त बि उन ॾिनी आहे। इन फ़हरिस्त खे ज़रूरु तव्हां पढ़ी वञिजो। सिंधी अदब जी मुख़्तसिर तारीख़ में डॉक्टर जूनेजा साहिबु ॾिनी आहे ऐं पोइ सिंधी अदब जी तारीख़ 3 भाङा जेको आहे उन में बि असांखे इहा फ़हरिस्त मिलंदी। इन फ़हरिस्त खे हिकु नज़र ज़रूरु तव्हांखे कढणो आहे। हाणे अदब, सिंधी अदब जेको जदीद अदब आहे, हाणे उनखे नसर ऐं नज़म वारे खाने में विरहाए थोरो नज़र मां कढण जी ज़रूरत आहे। यानी जॾहिं लकीर कढूं था पिया त जदीद अदब त यानी 1853 खां वठी जदीद अदब माना 1853। ठीकु, 1853 में असांखे इब्तिदाई तौर ते हीअ जेके किताब छपजंदे लॻनि था, जेका फ़हरिस्त असां पढ़ूं था, इहो आहे नसर में बेइंतहा तरक़ी थी। माना अंग्रेज़नि जे दौर खे असां जदीद नसर जो दौर करे चऊं था ऐं हिन दौर में जदीद नसर जो अबो जेको आहे उहो आहे मिर्ज़ा कलिश बेग। यानी मज़मून निगारीअ जो अबो मिर्ज़ा कलिश बेग, नाटक ज़बरदस्त मिर्ज़ा कलिश बेग तर्जुमा कया, नाविल तर्जुमा कयईं, तबाज़ात लिखियईं। अहिड़े तरीक़े सां न सिर्फ़ु मिर्ज़ा कलिश बेग पर ॿिया सभु अदीब उन्हनि नसर में वॾो इनकलाबी कमु कयो। अहिड़े तरीक़े सां असांजो जदीद अदब 1853 खां शुरू थियो ऐं पोइ आहिस्ते आहिस्ते जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो वियो त उन में पंहिंजूं तब्दीलियूं ईंदियूं वयूं ऐं पोइ वधीक जदीद दौर जेको आहे अंग्रेज़नि विरहाङे खां अॻु ई विरहाङे खां पोइ जो हिकिड़ो वॾो दौर आहे। जॾहिं शाइरी जी ॻाल्हि था कयूं त शाइरी में असांखे पहिरियों जेको जदीद शाइर आहे उहो किशन चंद बेवस मिले थो। किशन चंद बेवस लाड़काणे जो हो। तीरथ दास खत्री सदस्य वालद जो नालो हो। फेबरवरी 1885 में पैदा थियो ऐं पाण 1947 में वफ़ात कयईं। किशन चंद बेवस खे जदीद शाइरीअ जो अबो चऊं था, बुनियाद विझंदड़ चऊं था, पायो विझंदड़ चऊं था। हू नज़म जो ऐं गीत जो तमामु वॾो शाइर हो ऐं हुनखे सिंधी शाइरीअ जो विलियम वर्ड्सवर्थ बि चवनि था, छाकाणि त किशन चंद बेवस फितरत जो शाइर हो, हुस्न जो शाइर हो, जमालियात जो शाइर हो। हुन ॿारनि लाइ बि शाइरी कई ऐं हुन बेशुमार जेके आहे उहा इस्म शाइरीअ जा लिखिया जेके लाज़वाल आहिनि। किशन चंद बेवस जेको आहे उहो हूंदराज दुखायल ऐं नारायण श्याम, हरी दिलगीर
ऐं शेख अयाज़, इहे जेके 4 शाइर जिन जा मूं नाला हाणे खयां, इहे जदीद शाइरनि में तमामु आला पाए जा शाइर लिखिया वञनि था पिया। नारायण श्याम जंहिं चयो त पहुतासीं कहिड़े माॻ वञी छा कंदे पुछी, हा ॾिस त हिन सफ़र में लंघियासीं किथां किथां। इहो ई नारायण श्याम हो जंहिं चयो त जेकर पंहिंजी ॿोलीअ में तव्हां न ॻाल्हाईंदो त पोइ तव्हांजी ॿोली ख़तमु थी वेंदी। इन जे करे नारायण श्याम ते बाक़ाइदा सुर नारायण श्याम शेख अयाज़ लिखियो, उनखे ट्रिब्यूट पेश कई। अयाज़, नारायण श्याम, हरी दिलगीर ऐं हूंदराज दुखायल, किशन चंद बेवस, इहे साॻे ई काफ़िले जा जदीद शाइर आहिनि। ऐं पोइ जदीद शाइरनि जी हिकिड़ी पूरी फ़हिरिस्त आहे। फूलदानी हिकिड़ो शहरी मजमू आहे, पर इन खां शीरीन शेर जेको शहरी मजमू आहे, उहो हिकिड़ो ज़बरदस्त वॾी वथ आहे जदीद सिंधी शाइरीअ में, बेस फ़राहम कंदड़ आहे। छाकाणि त किशन चंद बेवस खे सिंधी शाइरीअ जे हुस्न जो पयाम्बर चयो वञे थो, ऐं हुन सिंधी शाइरीअ खे निज सिंधीपणो अर्पियो। छाकाणि त सिंधी शाइरीअ खे निज सिंधी लिबास अर्पियईं, निज सिंधी मंज़र अर्पियईं, निज सिंधी वोकेबलरी ॾिनई, निज सिंधी लफ़्ज़ इस्तेमालु कयईं, ऐं माहौल बि सिंधी खणी आयो। इन जे करे किशन चंद बेवस खे जदीद सिंधी शाइरीअ जो पहिरियों वॾो शाइर तसवुरु कयो वञे थो। ऐं छाकाणि त फितरत जो शाइर हो, त इन जे करे हुनखे विलियम वर्ड्सवर्थ चवनि था पिया। फूलदानी इन जो किताबु आहे, साम्हूं जी सिपून जो किताबु आहे, मौजी गीत, ऐं इन सां गॾोगॾु हिन जी शाइरीअ जे कुलियात खे सॾु पड़ाॾो जे नाले सां किताबी शकिल में वांदो वियो। किशन चंद बेवस खां पोइ शाइरी जॾहिं जदीद शाइरनि जी ॿियनि जी ॻाल्हि था कयूं, त जीअं असां नाला खणी वियासीं अॻु में, इन सां गॾोगॾु उस्ताद बुखारी आहे, तनवीर अब्बासी आहे, शमशेरुल हैदरी आहे, अब्दुल करीम गदाई आहे, हैदर जतोई आहे, ऐं सर्वेज सजावली आहे, मोहम्मद ख़ान मजीदी आहे, इब्राहिम मुंशी आहे, राशिद मुराई आहे, उस्ताद बुखारी आहे, इमदाद हुसैनी, ऐं बेशुमार शाइरनि जी हिकिड़ी फ़हिरिस्त आहे। अॼु जदीद जेके शाइर आहिनि, अयाज़ गुल, अदल सुमरो, ऐं अॼु जे शाइरनि ताईं ताज जोयो, ऐं जेके बि शाइर अॼु हिन हमअसर दौर में लिखनि था, उहे तमामु जदीद शाइर तसवुरु कया वञनि था। असांजो अयूब खोसो जंहिंजा किताब हिन वक़्तु सभ खां घणा छपजनि था, पढ़िया वञनि था, त उन जी शाइरीअ जो पंहिंजो हिकिड़ो अलॻि चस ऐं रस आहे, ऐं उन जी पंहिंजी हिकिड़ी मक़बूलियत आहे। अहिड़े तरीक़े सां हिकिड़ी डिघी फ़हिरिस्त आहे, ऐं हमअसर दौर ते बि तव्हां ज़रूरु गौर कजो ऐं पढ़ी वञिजो। अच्छा, जॾहिं असां जदीद शाइरी जी ॻाल्हि कंदासीं, त पोइ अॻिते हली तव्हांखे अदबी तहरीकूं बि पढ़णियूं पवंदियूं, ॿोलीअ जूं तहरीकूं बि पढ़णियूं पवंदियूं। जदीद शाइरीअ में जेके सिन्फ़ूं आहिनि, उन्हनि खे तव्हांखे पढ़णो पवंदो। नारायण श्याम हाइके जो पहिरियों शाइर आहे। अहिड़े तरीक़े सां असांखे मुख़्तलिफ़ शाइर मिलनि था जिन जेको आहे सो मुख़्तलिफ़ सिन्फ़ुनि ते ज़बरदस्त कमु कयो, उनखे तव्हांखे पढ़ी वञिणो आहे। सानेट ऐं हाइके में फ़र्क़ु कहिड़ो आहे, तराइल ऐं सानेट में कहिड़ो फ़र्क़ु आहे। तराइल 8 सिटनि जो थिए थो, त सानेट 14 सिटुनि जो थिए थो। सानेट जेका आहे उहा 3 क़िस्मनि जा थियनि था, इहो थोरो सम्झी वेंदो त सानेट जेको आहे उनजी माना नंढो राग आहे, ऐं सोनेट 3 क़िस्मनि जा कहिड़ा थियनि था। इटालियन सोनेट कहिड़ो आहे, स्पेंसरियन कहिड़ो आहे, सिंध में कहिड़ो सोनेट लिखियो थो वञे, त उन में तव्हांखे ज़नम हुजणु खपे त सिंध में घणे खां घणो शेक्सपियरियन सोनेट हले थो पियो, लिखियो वञे थो, उन ते तजुर्बा कया विया आहिनि। अहिड़े तरीक़े सां जदीद शाइरीअ जूं मुख़्तलिफ़ जेके सिन्फ़ूं आहिनि, उनखे तव्हांखे पढ़ी वञिणो पवंदो, ऐं उन में जेके तजुर्बा थिया आहिनि उनखे तव्हां पढ़ी वञिणो पवंदो। अच्छा, जॾहिं जदीद शाइरी जे सिन्फ़ुनि में अचूं था, त असांखे शेख अयाज़ तमामु वॾो शाइर नज़र अचे थो, ऐं उन तमामु घणा तजुर्बा कया। ऐं शेख अयाज़ जॾहिं न सिर्फ़ु वॾो शाइर आहे, पर वॾो नसर नवीस बि आहे। उन ते अॻिते हली असां ॻाल्हाईंदासीं, ख़ासि करे शेख अयाज़ जे नसर में, या शेख अयाज़ जॾहिं मंज़ूम ड्रामा लिखिया। इहो तव्हांजे इंफॉर्मेशन में, तव्हांजी ॼाण में, तव्हांजे मुताले में ज़रूरु हूंदो त शेख अयाज़ जे क्रेडिट ते 4 मंज़ूम ड्रामा आहिनि। उन्हनि में असां दूधे सुमरे जो मौत, भगत सिंह खे फांसी, मुंदुनि जो मंडल, ऐं ही जेके मंज़ूम जेके आहे ड्रामा, उन्हनि जी शेख अयाज़ जी शाइरी में हिकिड़ी पंहिंजी अलॻि हैसियत आहे। ऐं इन्हनि खे गॾु करे अलॻि किताब बि आंदो वियो आहे। ऐं
ही तमामु अहम आहे। शेख अयाज़ जी जॾहिं ॻाल्हि कंदासीं त उनजा इब्तिदाई जेके किताब आहिनि उन ते अयूबी मार्शल वारे दौर में पाबंदी लॻी। इहो अव्हां जे ज़हन में हुजणु खपे। अव्हां खां इहो सुवाल पुछी सघनि था त शेख अयाज़ जा उहे कहिड़ा किताब आहिनि जिन ते अयूब जे दौर में मार्शल जे दौर में पाबंदी लॻी। त अव्हांखे ख़बर हुजणु खपे त शेख अयाज़ जो पहिरियों किताबु भंवर भिरे आकाश, कुल्हे पातुम किनरो ऐं जे काक ककोरा कापड़ी, ख़तनि जो किताबु आहे काक ककोरा कापड़ी, जेको मोहम्मद इब्राहिम जोए खे उन लिखियो ऐं पोइ मेरान रिसाले में उहे ख़त छपिया ऐं पोइ उन्हनि ख़तनि खे तरतीब में हाणे काक ककोरा कापड़ी जे नाले सां हिकिड़ो किताबु आंदो वियो। हाणे हीअ टे इब्तिदाई किताब आहिनि जिन ते शेख अयाज़ जे किताबनि ते पाबंदी लॻी। ऐं जॾहिं शेख अयाज़ मज़ाहमती शाइरी करे रहियो हो, जदीद शाइरी करे रहियो हो ऐं सुध जे मसइलनि खे बयानु करे रहियो हो, या ईअं लिखी रहियो हो त सिंधड़ी तुंहिंजो नाम वरितो ॼण कारी हर ते पेर पियो, त उन दौर में ईअं सम्झो त अयाज़ जे ख़िलाफ़ु महाज़ बि खड़ो कयो वियो। रुजत पसंदि अयाज़ जे ख़िलाफ़ु मुतहद थी विया। अयाज़ जे ख़िलाफ़ु अदब की आड़ में जे नाले सां हिकिड़ो किताबु लिखियो वियो। ऐं तव्हांजे इल्म में हुजणु खपे त अदब की आड़ में जे किताब खां पोइ जॾहिं अयाज़ ते इल्ज़ाम हया विया, फतवाऊं जारी कयूं वियूं ऐं उनखे काफ़िर करार ॾिनो वियो ऐं मुला मज़हब जे नाले ते मज़हब खे इस्तेमालु कंदे उन्हनि फतवाऊं जारी कयूं अयाज़ जे ख़िलाफ़ु, त सिंध में मोहम्मद इब्राहिम जोयो, रसूल बख्श पली जो ऐं मौलाना ग्रामी साहब अहिड़ियूं शख़्सियतूं हुयूं जेके अयाज़ जे दिफ़ा में उथी खड़ियूं थियूं ऐं इन्हनि किताब लिखिया। मोहम्मद इब्राहिम जोया साहब कासिम पत्थर खां किताबु लिखायो। उन सां गॾोगॾु मशरक़ी शाइरीअ जा फ़नी क़दुर ऐं रुझानात, ही इंतिहाई ज़बरदस्त क़िस्म जो किताबु आहे ग्रामी साहब जो, गुलाम मोहम्मद ग्रामी साहब जो, जंहिं अयाज़ जे दिफ़ा में ही शाहकार क़िस्म जो किताबु लिखियो आहे, जंहिंमें हुन अरबी ऐं फ़ारसी शाइरी जा हवाला ॾेई उन्हनि हवालनि मां हवाला कढी अयाज़ जे फ़िक्र खे, अयाज़ जी शाइरीअ खे जो दिफ़ा कयो आहे ऐं अयाज़ ते जेका ललकार थी यलगार थी उनखे उन नाकाम करण जी कोशिशि कई। अंधा ऊंधा वेझ जे नाले सां किताबु पलीजे साहब लिखियो अयाज़ जे दिफ़ा में, ऐं हीअ ज़बरदस्त क़िस्म जो हिकिड़ो शाहकार अदब उन दौर में तख़लीक़ थियो। इन ते बि नज़र रखण जी ज़रूरत आहे। जॾहिं जदीद शाइरी जी ॻाल्हि कंदासीं त उस्ताद बुखारी जो नालो सर फ़हरिस्त नज़र ईंदो असांखे। ऐं उस्ताद बुखारी ख़ुदि हिकिड़ो तमामु अज़ीम शाइर आहे जंहिंजी शाइरीअ जे हिकु हिकु नुक़्ते ते ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे ऐं पढ़ण जी ज़रूरत आहे। उस्ताद जो किताबु आहे कारे ककर हेठि। कारे ककर हेठि किताबु सिंध जो जदीद किरदारु आहे, उहो बि उन में बि सिंध जी जदीद मज़ाहमत जो अंसर असांखे मिले थो। ऐं उन किताब में बि सिंध जे हालतुनि जी अकासी मिले थी। सिंध जे सूरमनि ऐं सिंध जे माण्हुनि जेका आमरियतुनि सां लड़ाई लड़ी आहे उन जो हवालो बि असांखे उन किताब में मिले थो। अव्हां खां पुछी सघनि था त उहो कहिड़ो किताबु आहे उस्ताद बुखारीअ जो, जंहिंजो किताब जो नालो लतीफ़ साईं जे सुर केॾारे मां खयल आहे। तव्हां चई सघो था त कारे ककर हेठि मुंहुं जेड़ींदे छॾिया, कारा कुंद हथनि में अड़ल वछेरा हेठि, थी तनी सी ॾेठि मोटण जॾहिं मेणो। हाणे हीअ जेको शेर आहे लतीफ़ साईं जे सुर केॾारे मां खयल आहे ऐं किताब जो नालो आहे कारे ककर हेठि, छाकाणि त उन किताब में मज़ाहमती शाइरी आहे त इन जे करे उनजो नालो बि उअं ई खयो वियो आहे, उतां ई खयो वियो आहे। कारे ककर हेठि जेको किताबु आहे उनजो मुहाग जेको लिखंदड़ आहे उहो शोभो ज्ञानचंदाणी आहे। हीअ बि अहम इंफॉर्मेशन आहे, तव्हां खां केरु पुछी बि सघे थो त कारे ककर हेठि किताब जो मुहाग कंहिं लिखियो, तव्हां ॿुधाए सघो था। उस्ताद बुखारी जी शाइरी जी जॾहिं ॻाल्हि कंदासीं त उस्ताद बुखारी बेशुमार शाइरी जेका कई आहे उहा सिंध जो केस विढ़ंदे कई आहे, या सिंध जे पाणीअ जे हक़नि जी ॻाल्हि जॾहिं करे थो त चए थो त तुंहिंजो शैतान थो कोसर ते ॿधे बंदि ख़ुदा, मुंहिंजो फिरदोस बयाबान ऐं बर थी वेंदो, सिंध आहे साह बिना साह न जी सघिबो आहे, मुंहिंजा महबूब सवा तुंहिंजो गुज़र थी वेंदो। त उस्ताद बुखारी जी शाइरीअ में धरतीअ सां मोहबत जो हिकिड़ो बेमिसाल नमूनो मिले थो पियो, मज़ाहमती फ़िक्र मिले थो। उस्ताद बुखारी ईअं बि चवे थो त न रोअण पिटण में असांजो इलाजु, न सथरूं कुटण में असांजो इलाजु, धीअूं पुट सभु सिंध धरतीअ ॼणिया, उथी पओ उथण में असांजो इलाजु। उस्ताद बुखारी न सिर्फ़ु शाइरी जे ज़रिए सिंध जे माण्हुनि खे जाॻाए थो, पर हू ॾस बि ॾिए थो त सिर्फ़ु दाहूं करण सां ऐं कूकू करण सां ऐं हवाल कटण सां कमु न थींदो तव्हांजो, तव्हांखे उथी पवणो पवंदो, मज़ाहमत करणी पवंदी, अमल जे मैदान में अचिणो पवंदो। इन जे करे तव्हां पंहिंजनि हक़नि खे जी हासिलात जे लाइ ज़रूरु तव्हां
तहरुक ज़रूरु पैदा कयो पंहिंजी शख़्सियत में। सो ख़ैर उस्ताद बुखारी जी शाइरी बि हिकिड़ो तमामु वॾो मौज़ू आहे, उन ते ॻाल्हाइणो पवंदो। कूकणी आहे, कल्याण, गीत असांजा, जीत असांजी, लहर लहर दरिया, ज़िंदगी ओ ज़िंदगी। अहिड़े तरीक़े सां असांखे इमदाद हुसैनी जी शाइरी में मज़ाहमत नज़र ईंदी, त इमदाद हुसैनी जी शाइरीअ जे हवाले सां बि खोड़ सारा सवाल थी सघनि था। हुनजो मशहूरु नज़म आहे जंग, उहो उनजो ज़िक्र थी सघे थो पियो। इमदाद हुसैनी जी शाइरी जो पहिरियों किताबु, आख़िरी किताबु, इन्हनि सभिनी शयुनि ते ज़िक्र थी सघे थो पियो। इमदाद आहे रोल, उहो कॾहिं छपियो, 1976 में छपियो। अहिड़े तरीक़े सां इमदाद जो फ़िक्र, तरक़ी पसंदि फ़िक्र, तरक़ी पसंदि तहरीक। तरक़ी पसंदि तहरीक हिकिड़ो वॾो मौज़ू आहे, उन ते असां हिकिड़ी अलॻि वीडियो ठाहींदासीं। उमेदु आहे त तव्हांखे हिन वीडियो मां बि सिखण लाइ कुझु नयूं शयूं मिलियूं हूंदियूं, कुझु नवां क्ल्यूज़ मिलिया हूंदा, कुझु नवां गस मिलिया हूंदा, कुझु नवां इशारा मिलिया हूंदा। वधीक डीप थॉट वारी स्टडी तव्हांखे करणी पवंदी। मुंहिंजो कमु आहे अव्हांखे थोरो रस्तो कढी ॾियणु, मुंहिंजो कमु आहे अव्हांजो ध्यानु छिकाइणु कुझु अहिड़नि पासनि ॾांहुं जेके पासा थी सघे थो तव्हां खां ओझल रहिजी वञनि। इन जे करे मां कोशिशि कंदुसि त थोरो थको हर मौज़ूअ ते ॻाल्हाईंदो रहां, ऐं हर मौज़ूअ ते तव्हांखे कुझु अहम इशारा बि ॾियां, त जीअं अव्हांजी तयारीअ में अव्हांखे सवलाई थी सघे। सो मोकिलाणी न आहे, वरी कंहिं ॿिए वीडियो सां वरी हाज़िर थींदासीं। जेॾां पे तेॾां ख़ैरु।